अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, जी तव्हां ॾिठो ही वीडियो हले पियो अहिड़ो ई असां ठाहींदासीं। तव्हां पहिरियों माना फ़ोटो ते ठाहे सघो था। जीअं पहिरियों असां काइन मास्टर ऑन कंदासीं। काइन मास्टर ऑन करे पोइ हीअं अची वेंदो ऑप्शन, डेस्कटॉप अची वेंदो। प्लस वारे आइकन ते क्लिक कंदासीं, पोइ 16:9 जो साइज़ एडजस्ट कंदासीं फर्स्ट नंबर। पोइ ईंदासीं मीडिया ते ईंदासीं, पोइ बैकग्राउंड ते बैकग्राउंड ब्लैक खणंदासीं। जेसिताईं ठाहिणो आहे ओसिताईं रखंदासीं। लेयर ते क्लिक करे मीडिया ते क्लिक कंदासीं, पोइ खणंदासीं फ़ोटो। हिनखे हिते इनसाइड कयोसि, हिते एडजस्ट करे हिनखे मुकमल कंदासीं। मीडिया लेयर ते क्लिक करे टेस्ट ते क्लिक करे लिखंदासीं। वॾो करे डबल ते क्लिक करे हीअ क्लिक कंदासीं, फ़ोन लॻाईंदासीं। पोइ हिनखे साइज़ घटि कंदासीं, हिते अची वेंदो। हिनखे हिते मुकमल करे वरी लेयर ते क्लिक करे टेस्ट ते क्लिक करे जेको बि वीडियो ठाहे थो उहो पेन लाउड ॾींदो। हीअ लिखंदो, पोइ ओके कंदो। डबल ते क्लिक कंदो, पोइ फ़ॉन्ट लॻाईंदासीं वॾो करे। पोइ कोन्टे मेरे फोर्स हेसि मुकमल थी वियो। वरी लेयर ते क्लिक करे टेस्ट ते क्लिक करे इहो ई लिखंदासीं। डबल ते क्लिक करे ये फ़ॉन्ट ॾींदासीं। ये फ़ॉन्ट मज़ो नथो करे त मटाए सघूं था। हिते डबल ते क्लिक करे पोइ फ़ॉन्ट ॾियूं था, हिनखे थोरो घटि कंदासीं। मां वीडियो जी लिंक डिस्क्रिप्शन में ॾींदुमि, तव्हां हुतां डाउनलोड करे सघो था। हिनजी स्प्लिट स्क्रीन ते क्लिक करे फुल स्क्रीन ते क्लिक कजो। पोइ हेठि अचिजो, हेठि लिखियलु हूंदो ब्लेंडिंग, मां तव्हांखे ॾेखारियांव थो। हीअ आहे मल्टीप्लाई ते क्लिक कंदासीं। हीअ ॾिसो तव्हांजो वीडियो तयारु थी वियो। ये वीडियो पसंद अचे तो लाइक ज़रूर कजो ऐं चैनल सब्सक्राइब ज़रूर कजो ऐं घंटी भरिसां क्लिक कजो, जीअं हर वीडियो नई मिलंदड़ तव्हांखे मिली वञे।